जी आऊँ इन टाइम मौजूद आहियां बहादुरपुर में रोज़मर्रा जे इस्तेमाल थींदड़ शयुनि में मुसलसल वाद सबब हितां जे ग़रीब आवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। अचो त इन बाबति उन्हनि जा वीचार ॿुधूं, संदन उन्हनि जो छा चवणु आहे। महंगाई ॾाढी आहे। ग़रीब जेको आहे 400 रुपए में घर नथो हली सघे, हा न। अटो वञी बीठो आहे 70 रुपए किलो, 110 रुपए किलो खंड। ग़रीब काॾों पुराई करे, ग़रीब पुराई नथो करे सघे। जेको 12-12 हज़ार माण्हुनि खे मिलिया त इहो 2-3 ॾींहं हलिया, 2-3 ॾींहंनि खां बाद वरी उहे ई ग़रीबनि सां उहा ई हालात आहे, हा न। माए महिरबानी हुकूमत जेको बि आहे, अटे में, खंड में, बूरे में, बटालू में, आलू टमाटर में, जंहिं शइ में महंगाई कराए छॾी अथसि। हाणे काॾों ग़रीब माण्हू खाए, काॾों माण्हू इहो करे, हा न। 400 रुपयो कमाए थो त हिकु वक़्तु खाए थो त हिकु वक़्तु खाए ई कोन थो, हा न। हिकु टाइम बुखो सुम्हे थो। ग़रीब माण्हू काॾों इहो घर हले, चुल्हो ॿरे हुनजो, हा न। हुकूमत खे बाए महिरबानी आहे त इन शइ खे कंट्रोल कयो वञे। बाए महिरबानी जेको आहे हिन में ग़रीब जो कम से कम बि गुज़र सफ़र हले। दोस्तों, अॼु महंगाई बहादुरपुर में असांखे अटे अॼु 70 रुपयो किलो आहे। जे ॾिस पटाटो ॾिस, खाइण जे लाइ हिकु वेलो आहे त हिकु वेलो आहे ई न। जे ॿोड़ जी कयूं था त अटे जी महांगो आहे। जे अटे जी कयूं था त ॿोड़ असांखे महांगो पिणु पड़े थो। महांगाई असांजी चेल चिॿी करे छॾी आहे ऐं असां अटो बि नथा वठी सघूं ऐं जंहिंजे ॿारनि खे मानी ड्रो ते खारायूं। दादा महंगाई तमामु वधीक आहे। खंड आहे, अटो आहे, चांवर आहिनि, जेकी बि शइ आहे तमामु आहे। सब्ज़ी बि अरूज ते चढ़ी वई आहे। हर हिकु शइ सब्ज़ी महांगी थी वई आहे। खाइण को बि जेको आहे ग़रीब को चढ़ी वई आहे। इमरान ख़ान जो दौरु आहे, तमामु महांगाई कई अथसि, ॾाढी वॾी महांगाई थी वई आहे। खाइण पीअण को बि ग़रीब तमामु हिकु वेलो खाए थो, हिकु नथो खाए। जी नाज़रीन, तव्हां ॻोठ वारनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त वधंदड़ महांगाई ते कंट्रोल कयो वञे त जीअं असां हिते सुख जो साह खणी सघूं। कैमरामैन शाहबाज़ बहराणी सां इमदाद जान बहराणी, जेकब न्यूज़, बहादुरपुर।